अस्सलाम वालेकुम। अदा साईं सिंध जे सभिनी माण्हुनि जो ग़ुलाम पंधनि जो अर्ज़ु थो कयां। हिकिड़ो अर्ज़ु त जेके सिंध मां पाकिस्तान मां सऊदीअ वियल आहिनि उन्हनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त उते महबूब मुस्तफ़ा जे मुल्क में मुंहिंजे लाइ जेकॾहिं दुआ घुरंदा त मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। हाणे ॿियो अर्ज़ु इहा आहे त लतीफ़ साईं पे चयो आहे त हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर कया ज़री लॻे माट में खे डूंगर पढ़ण डरी वञनि बण परी उभर उभरे की लॻी। अदा साईं मां सॼे सिंध जे माण्हुनि खे अर्ज़ु कया बाहूं ॿधी सुभाणे परीहं ईद थींदी। ईद ते जेकॾहिं मुंहिंजे लाइ दुआ घुरी वेंदी त कंहिंजो बि ख़र्चु कोन ईंदो, उन दुआ में कंहिंजो ख़र्चु कोन ईंदो। मन रब करीम आहे कंहिंजी न कंहिंजी दुआ ॿुधे ऐं मुंहिंजा बेड़ा पार थी वञनि। उन लाइ मुंहिंजो अर्ज़ु आहे सॼे अवाम खे मुंहिंजो अर्ज़ु आहे मुंहिंजी इहा मदद कंदा, मुंहिंजी इहा मदद कंदा, मुंहिंजे लाइ दुआ घुरंदा त मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। मूंखे रब पाक सिहत ॾींदो, मुंहिंजी ज़िंदगी बची पवंदी। सऊदीअ वारनि सजननि खे अर्ज़ु इहो आहे त महबूब जे मुल्क में रहनि था, काबतुल्ला शरीफ़ में बि जेकॾहिं मुंहिंजे लाइ हथड़ा खयूं त उहे हथ क़बूल पवंदा, मुंहिंजी ज़िंदगी बची पवंदी। त असांजी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। मां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां मुंहिंजे लाइ दुआ घुरंदा। ईद आहे सुभाणे न परीहं, उन ईद ते जेकॾहिं केरु बि दुआ थो घुरे त मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। अलाह साईं उनखे आबाद कंदो। मां ॿियो जहिड़ो उनखे कुझु नथो ॾेई सघां। इहा मुंहिंजी उनखे दुआ रहंदी, मुंहिंजे लाइ दुआ कंदो, रब पाक मुंहिंजा बेड़ा पार कंदो। लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें।